पंहिंजी ज़िंदगी तबाह कई आहे जंहिं माण्हू अलाए मूं पंहिंजी ज़िंदगी तबाह कई आहे उन माण्हूअ जा मूं सां हाय कान वफ़ा कई आहे जंहिं माण्हू अलाए पंहिंजी ज़िंदगी तबाह कई आहे मूं प्यार घुरियो हुन खां उहो मुंहिंजो थी न सघियो मूं प्यार घुरियो जंहिंखां उहो मुंहिंजो थी न सघियो जले झोल भिटाईअ ते मूं हुन लाइ दुआ कई आहे जंहिं माण्हू अलाए मूं पंहिंजी ज़िंदगी तबाह कई आहे जंहिं माण्हू अलाए मूं पंहिंजी ज़िंदगी तबाह कई आहे जिए डॉक्टर श्यामलाल कच्छी जिए जिंदाबाद कच्छेतिया जिंदाबाद कच्छेतिया जिंदाबाद जिंदाबाद वाह 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 प्री मुंहिंजा प्यारा मुंहिंजो प्यारो दोस्त प्री ऐं जिगरी मुंहिंजो यार आहे बचपन खां वठी नंढे हूंदे खां वठी ऐं मुंहिंजो यार आहे फैदल जिसकाणी ऐं मुंहिंजो बचपन जो दोस्त बि आहे ऐं हिते जो माना जेको आहे सो 15 साल खां 10 सालनि खां मुंहिंजो दोस्त रहियल जेको आहे सो अनवर दर्स बि मूंसां गॾु वेठल आहे उहो बि माशाल्लाह शाइर बि रही चुको आहे ऐं जेको आहे सो सुठे नमूने सां माना जेको आहे सो हू माना दुनिया में हलंदड़ माण्हू ऐं ग़रीबनि लाइ मिसकिन लाइ माण्हुनि लाइ उहो जाखणींदड़ माण्हू रहियो आहे ऐं उहो मुंहिंजो दोस्त ते वेठल आहे जेको अनवर दर्स उहो बि तव्हांखे कुझु ॿोल वचन ॿुधाईंदो अनवर लाइ वेले हा मां ॿुधाए अदा ज़िंदगी हिकु नाइबाब तोहफ़ो अल्लाह ताला जी तरफ़ां असांखे ॾिनल आहे जी ऐं हीअ वक़्तु जेको आहे बर्फ़ वांगुरु आहे जीअं बर्फ़ रखिजे आहिस्ते आहिस्ते ॻरी 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 ख़तमु थी वेंदी आहे जी अहिड़े तरीक़े सां हीअ ॾींहं असांजा खुटी खुटी हिकु ॾींहुं असां ख़तमु थी वेंदासीं त इन लाइ आऊं डॉक्टर फैज़ जिसकाणी साहब हा मोहब्बत मां टुटल दुश्मन ऐं समाज जंहिं ते वॾा जबर ऐं ज़ुल्म कया हुजनि जंहिं ते ज़ुल्म जा पहाड़ किरिया हुजनि छा उन जे दिलि खे असां सलाम न कयूं छा उन फैज़ अली जिसकाणी श्यामलाल जेको असांजो दोस्त बहितरीन दोस्त जंहिं समाज जे बुराइनि खे ख़तमु करण लाइ आउं सम्झां थो त उन को उतार वरितो हुजे सही वाह वाह धन्यवाद धन्यवाद ऐं दोस्तनि जी हिमत अफ़ज़ाई कई हा ऐं दोस्तनि सां तमामु सुठो हलियो ऐं दोस्तनि जी अञा जेको आहे करे रहियो आहे ऐं हिन समाज में उन माण्हुनि लाइ छो समाज जा माण्हू समाज खे ठाहींदा आहिनि बिल्कुलु डॉक्टर श्यामलाल अली कच्छी माण्हुनि जे समाज खे ठाहियो ॻोठ खे ठाहियो ऐं मूं उहा महिनत हुनजी उन ॾींहुं ॾिठी जंहिं महिल लखनि ई तादादनि जे अंदरि माण्हू हिकु हंधि आवाज़ ते बीठा जलसनि में त इहा हिन जी हिकिड़ी वॾी महिनत ऐं हिन सभिनी लाइ लॻाव जेतिरो कुझु कई हिकु भुटो हो उन अॼु पाकिस्तान में केतिरा भुटा ठाहे छॾिया त अहिड़े तरीक़े सां हर माण्हू सियासी शौर थो रखे तालीम याफ़्ता माण्हू आहे त असांखे बि खपे त असां कंहिं वॾेरे जी जागीर कोन आहियूं असांखे बि खपे त असां पंहिंजी इस्लाह कयूं ऐं तालीम पिरायूं ऐं पंहिंजे बच्चनि खे तालीम जहिड़ा ज़ेवरनि सां उन्हनि खे सिंगारियूं जंहिंजे अॻिते हली को डॉक्टर को इंजीनियर थिए जीअं हिन सिंध मां इहा ग़ुलामियूं ख़तमु थी बिल्कुलु ऐं आउं डॉक्टर श्यामलाल जो ऐं डॉक्टर फैज़ अली जो थोरा थो आहियां जिन मूंसां वेही गॾिजाणी वाह वाह फैज़ल अली तव्हां कुझु तासर को बेदन कंदा मां तव्हां दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां डॉक्टर श्यामलाल साहब भाउ अनवर साहब जो जी जी मां अर्ज़ु कंदुसि त मोहबत हिकु उहो रिश्तो आहे
जेको कॾहिं बि ख़तमु थियण वारो न आहे। बिल्कुलु ऐं उन मोहबत में सिर्फ़ु हिक ॿिए ते एतमाद हुजणु खपे सही ऐं एतमाद ई जो नालो ई मोहबत आहे। बिल्कुलु ऐं जिते मोहबत में शक गुमनाम पैदा थी वेंदा आहिनि त उते केतिरा बि इंसान कसम वचन कोल करे पर को बि उन में का बि माना न रखंदो आहे सर। बिल्कुलु ऐं असां बि ईअं ई पंहिंजी सताई जे मंज़िल ते हली हली पंहिंजी ज़िंदगी तक़रीबन अची सफ़र कई आहे। बिल्कुलु हिकिड़े माण्हू खे चाहियोसीं, हिकिड़े माण्हू खे पूॼियोसीं, जंहिंजे लाइ पाण खे फना कयोसीं। बिल्कुलु ऐं अॼु बि असांजी उनखे दुआ आहे त हू ख़ुशि रहे सही ऐं कुझु एतिरो सोचे त कंहिं माण्हू पंहिंजी पूरी ज़िंदगी जो ॾियो हुन जे लाइ ॿारे वाह वाह ऐं एंड ते पहुचायो आहे। जी कोशिशि करे त उझामण खां पचाए त बहितरु रहंदो। बिल्कुलु जिंदाबाद साथी जिंदाबाद।